नशर फरज का खबर शामिल कयूं पिया। मंजूर मलिक जे रिपोर्ट मुताबिक मोरो बरसां दर्स पुलिस थाने जे हद ॻोठियो मेहराब हलियो जे रहवासी बिन्ही टंगल खां मज़ूर गरीब लाचार अली शेर हलियो दाहींदे इल्ज़ाम हणंदे साफ़िन खे ॿुधायो त मां कंहिं कम सां पंहिंजे भाइटे अब्दुल मजीद सां मोरो मोटरसाइकिल ते वञी रहिया हुआसीं त टूल प्लाज़ा वटि दर्स पुलिस असांखे चेकिंग जे बहाने सां रोके असांजी तज़लील कई, रिश्वत जी घुर कई। न ॾियण ते मुंहिंजे भाइटे अब्दुल मजीद के मोटरसाइकिल समेत गुम करे छॾियो आहे। मज़ूर अली शेर हुलियो वधीक ॿुधायो त आउं इंसाफ़ लाइ मोरो जे सीनियर वकील सुभान ज़रदारी सां गॾु फर्स्ट सिविल जज मोरो मिस्टर शफ़क़त हुसैन शजर जी अदालत में दर्स पुलिस खिलाफ़ केस दाख़िल करायो आहे। जज एसएचओ दर्स रफ़ीक अहमद ॿियो खे शोकाज़ नोटिस ॾींदे सुभाणे कोर्ट में तलब कयो आहे। मूंखे उम्मीद आहे त मूंसां इंसाफ़ थींदो।